बिटशा मां खे ख़बर ॾींदा हलूं त बिटशा में जीए सिंध क़ौमी मार्च जे जस्कम चेयरमैन सनान खान कुरैशी जी अॻुवाणी में डिजिटल आदमशुमारी धारियुनि जी आबादगारी महांगाई बदअमनी मंशियात ख़िलाफ़ बिटशा मोरी खां हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रह जी दरगाह ताईं पैदल मार्च रैली कढी वई है। बिटशा मोरी खां 5 किलोमीटर पैदल मार्च बिटशा पहुतो, जंहिंमें चेयरमैन सनान खान कुरैशी, जस्कम ज़िले मटियारी अॻुवाण सैयद हाशिम शाह, रशीद ॾेथो, रशीद रिंद ऐं ॿियनि सवनि जी तादाद में शिरकत कई है। इन मौके ते जस्कम चेयरमैन सनान खान कुरैशी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध अंदर धारियुनि जी आबादगारी नामंज़ूर आहे। धारियुनि खे सिंध मां नेकाली ॾिनी वञे। सिंध अंदर वक़्त खां अॻु थींदड़ डिजिटल आदमशुमारी कराए सिंधियुनि खे अक़लियत में शुमार करण जी साज़िश कई पई वञे। असां हरगिज़ बर्दाश्त न कंदासीं। अस्सलाम वालेकुम, दिस इज फरजाना बाहर। सूमरा वॉलपेपर दुकान कासमाबाद में खुली वियो आहे। ओहो ज़बरदस्त। अॼुकल्ह त हर माण्हू ई चाहे थो त असां पंहिंजे घर जूं दीवारियूं तमामु ख़ूबसूरत बणायूं। इन करे ई कासमाबाद में सूमरा वॉलपेपर दुकान खुली वियो आहे। त तव्हांखे अगरि राब्तो करिणो आहे त रांझन अली सां राब्तो करे तव्हां पंहिंजे घर खे ख़ूबसूरत बणाए सघो था। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।